ठही थो थिए। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। चैप्टर 4 वर्स 12 चौथों चैप्टर 12 श्लोक 11 असां पूरो कयासीं। कांक्षन्त कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। They who long for success in action sacrifice to the gods, for quickly indeed success is born of action in the human world. कर्मनि में सिद्धि त जिनखे खपे पूॼनि देवताऊं, कन यज्ञ हिन लोक में ई थियनि पूरियूं तिन जूं इच्छाऊं। हिन लोक में मानुषे लोके माना इंसाननि जी दुनिया में, दुनिया हर कंहिंजी अलॻि अलॻि आहे। पखियुनि जी दुनिया अलॻि आहे, मछलियुनि जी दुनिया अलॻि आहे, जनावरनि जी दुनिया अलॻि आहे। इंसाननि में हर इंसान जी दुनिया अलॻि आहे। ॿारनि जी दुनिया अलॻि आहे, लेडीज़ जी दुनिया अलॻि आहे, जेंट्स जी दुनिया अलॻि आहे, कॉलेज वारनि जी, हर कंहिंजी दुनिया अलॻि आहे। छाकाणि हर कंहिंजा वीचार अलॻि आहिनि। जीअं वीचार हूंदा मन में, ओड़े हिसाब सां दुनिया ठहंदी। त जीअं असां सोचींदासीं तीअं असांखे नज़ारो नज़र ईंदो। असां पॉज़िटिव माइंड सां ॾिसंदासीं, असांखे सुठो नज़र में। असां नेगेटिव माइंड सां ॾिसंदासीं, उहो ई नज़ारो असांखे ख़राबु लॻंदो। त ही असांजी दुनिया आहे, असांजो संसार आहे। ऐं हिन संसार में चए थो तव्हांखे कामयाबी हीअं मिली वेंदी फटाफट। हिन संसार में क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धि भवति कर्म जा। सिद्धि जेका आहे, कामयाबी जेका आहे, उहा तव्हांखे फटाफट मिलंदी। तव्हांखे पैसो पदार्थ खपे, फटाफट मिलंदव। तव्हांखे सूंहं खपे, फटाफट मिलंदव। तव्हांखे पावर खपे, फटाफट मिलंदव। तव्हांखे ही देश छॾे ॿिए देश में वञिणो आहे, फटाफट वेंदव। काई इन में तकलीफ़ न आहे। माण्हू चवंदा आहिनि पैसो कमाइणु ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो सवलो अथव। ख़ाली थोरो सेवा भाव खपे इंसान खे। लखे करोड़े माण्हुनि पैसो कमायो आहे, पर सुख न कमायो अथई। सुख कमाइणु अलॻि, पैसो कमाइणु अलॻि। पैसे सां तव्हां ख़ाली पदार्थ वठी सघंदो, ॿियो कुझु बि न। वॾो घर माना वॾो सुख, ईअं न थींदो आहे। पाण वॾे घर में माण्हू वधीक दुखी थींदा आहिनि। पर तव्हांखे छा खपे? जंहिंखे सुख खपे उनखे सुख मिलंदो, जंहिंखे दुख खपे उनखे दुख मिलंदो। दुख ॿाहिरों न ईंदो आहे, असां दुख खे तयारु कंदा आहियूं पंहिंजे मन सां। त चए थो क्षिप्रम ही मानुषिल, फटाफट तव्हांजा कम थी वेंदा। काथे? हिन संसार में। जॾहिं तव्हां संसारियुनि शयुनि जे पुठियां भॼंदव त तव्हांखे मिलंदो, पर तव्हांखे यज्ञ करिणो आहे। इच्छा पूरी थींदी, उहा गारंटी ॾिए थो, पर कंडीशन विधी अथई, यजन्ते। तव्हांखे यज्ञ करिणो पवंदो, तव्हांखे सेक्रीफाइस करिणो पवंदो, तव्हांखे कुझु ॾियणो पवंदो, तव्हांखे महिनत करणी पवंदी, तव्हांखे सोचणो पवंदो, पंहिंजो टैलेंट इस्तेमालु करिणो पवंदो। तॾहिं घर वेठे कंहिंखे बि कुझु न मिलंदो। ॿिया कम कनि, मूंखे खाराइनि, दैट इज़ नॉट पॉसिबल। उहो बि थींदो, उहो बि थींदो, तव्हांखे वेठे खाराइण वारा, पर उहो कर्ज़ जे रूप में अथव। पोइ तव्हांखे कर्ज़ चुकाइणो पवंदो।
पोइ नौकर बणी अचे माण्हू, कुतो बणिजी अचे, ड्राइवर बणिजी अचे, या कोई माइट नुंहुं थी अचे, ही हिसाब तव्हांखे ॾियणो पवंदो। पहिरियों तव्हां कुझु ॾियो त तव्हांजी इच्छाऊं पूरी थी वेंदियूं। अच्छा, तव्हां इच्छा पूरी कयो था पर ॾियणु नथा चाहियो त पोइ तव्हांखे कर्ज़ रूप में मिलंदो। असांजा रिश्ता ईअं ठहंदा आहिनि, माण्हू दुखी थी पवंदो आहे। नुंहुं आई आहे तेसि ताईं असांजे घर में शांती मिटिजी वई आहे। छो आई आहे उहो बि त सोचो। कुझु साल अॻु में 30, 40, 50 साल अॻु में मर्द ज़ाइफ़ुनि ते राज कंदा हुया, दॿाईंदा हुया। ॿाहिरि बि न आहे वञिणो, परमिशन खां बग़ैर घर खां ॿाहिरि बि न आहे निकिरणो, एॾी पाबंदी हुई। हाणे उहे ई आयूं आहिनि ॿिए रूप में बदिलो वठणु। हिक सां रहंदियूं 3 साल, बदिलो पूरो थी वियो, ॿिए सां थी हाणे वञा बदिलो वठणु, डाइवोर्स। ही सभु लहणा ॾियणी आहे, असांजा हिसाब आहिनि। माण्हू चवंदा मां यज्ञ न कंदुसि, तॾहिं बि परमात्मा जॾहिं तव्हांखे हिन धरतीअ ते मोकिलियो आहे, तव्हांजे खाते पीते जो बंदोबस्तु करे ई मोकिलियो अथई। तव्हां पहिरियों यज्ञ कयो, पोइ तव्हां ते कर्ज़ु न आहे। तव्हां पहिरियों यज्ञ न कंदव, पोइ इहो कर्ज़ु आहे, पोइ तव्हांखे चुकाइण वास्ते कंहिं न कंहिं रूप में हिसाबु ॾियणो ई पवंदो। त हिन लोक में तव्हां जूं सभु कामनाऊं फटाफट पूरियूं थी वेंदियूं, टाइम ई न लॻंदो। तव्हां हाणे सोचींदो मूंखे पैसो खपे, महिनत कंदो, धंधो कढंदो, ईमानदारीअ सां कमु, 2, 4 साल, 5 साल, 10 साल, कामयाबी तव्हांजे कदमनि में हूंदी। ही गारंटी थो ॾे भॻवानु पाण। पर यज्ञ करणो पवंदव। यज्ञ न कंदव त कुझु बि न, पोइ कर्ज़ु। माण्हू सोचींदा आहिनि असां अकुल वारा आहियूं, ॾिसो हुन महिनत कई, मज़ो मां थो कयां। हेलीकॉप्टर हुन वथई, घुमूं असां था। घर हुन ठाहियो, रहण असां था वञूं। पर इहो सॼो कर्ज़ु आहे, इहो असांखे लाहिणो पवंदो। पोइ जॾहिं लाहिण जो वक़्तु ईंदो आहे, पोइ इंसानु दुखी थींदो आहे। कहिड़ा रिश्ता असांजा कीअं ठहिया? पहिरें ज़माने में सिक मोहबत प्यार वधीक हुयो। छो? छाकाणि उन टाइम ते ऑटोमेटिक सोशल डिस्टेंसिंग हुई। परे रहंदा हुया, न फ़ोन हुयो, न मोबाइल हुयो। 2, 3, 4 महीने में 1 लेटर लिखंदा बसि। पोइ इन करे महिमान ईंदो त ख़ुशी थींदी हुई, भई मूंसां कोई मिलणु आयो। तरसंदा हुआ भई अचनि असां वटि, कोई मिलणु अचे मूंखे। छाकाणि उन टाइम ते कंपलसरी सोशल डिस्टेंसिंग हुयो, त जेका हीअ लिंक आहे, ॾे वठि आहे, उहा टुटी पवंदी हुई। हाणे सुबुह जो फ़ोन था कनि, वरी शाम जो फ़ोन था कनि, एतिरा हिक ॿिए में अटैच था थी वञनि, छिटकी था पवनि। पोइ थोरो कुझु थिए नथो, दुखनि जो पहाड़ थो टुटी पए। हिन मूंखे पुछियो ई न, हिन मूंखे ॾिठो ई न, हिन मुंहिंजे लाइ ख़र्च ई न कयई, वयोमांसि कुझु पीआरियई बि कोन। छाकाणि अटैचमेंट एतिरी थी वई आहे, थोरो कुझु थिए नथो, इंसानु दुखी थो थी वञे। त असांखे हिसाबु ॾियणो आहे, हर ॻाल्हि जो हिसाबु आहे। तव्हां वञी मंदर में प्रसाद खाईंदव, इन जो बि हिसाबु आहे, तुर ॻाल्हि जो बि हिसाबु आहे। कोई न कोई हिसाबु रखे थो। 10 दफ़ा खाओ, 20 दफ़ा खाओ, तव्हांखे ज़रूरत आहे हिन वक़्तु, इन करे परमात्मा तव्हांजे लाइ बंदोबस्तु कयो आहे। भले जेसि ताईं तव्हांखे अञा पेरनि ते बीठा न आहियो, तेसि ताईं तव्हां वञी मंदर में प्रसादी खाओ, उते वञी रहो, सुम्हो, कोई प्रॉब्लम न आहे। पर सोचे सम्झे भई ही असां वठूं था, कोई त असांजे लाइ करे थो, त असांखे बि कंहिंजे लाइ कुझु करिणो आहे। इन करे कोई मरी वेंदो आहे, पहिरियों चवंदा आहिनि भई बस दान कराएसि।
दान हुन जो न आहे, दान असांजो आहे। भई मुंहिंजो कर्ज़ु आहे, मूं वटि तुंहिंजो कर्ज़ु आहे, मां हाणे तुंहिंजे नाले सां दान थो कयां, मां कर्ज़ मुक्त थो थियणु चाहियां। इन करे दान कराईंदा आहिनि। असां वटि केॾियूं केॾियूं सिस्टम्स ठहियल आहिनि असांजे धर्म में, एतिरा सुठा सुठा नमूना आहिनि। नैणीअ जे घर पाणी न आहे पीअणो, केतिरा बि माण्हू अॼु ताईं कंदा आहिनि। हिकु दफ़ो ज़ुबान ॾिनी, उहो पेपर ते कुझु बि हुजे, ज़ुबान ॾिनी माना पकी। टाइम सां दान धर्म कराईंदा। घर में ॿार थींदो त पहिरियों दान कराईंदा। छो कोई बि हिसाब असां संसार मां कुझु वठूं था त असां उन खां वधीक ॾियूं, छाकाणि असांजो जनम थियो आहे कॉन्ट्रीब्यूशन जे लाइ। असां ॾींदा रहूं पंहिंजी महिनत, पंहिंजो टैलेंट जेको बि आहे। तव्हां गानो था ॻायो त माण्हुनि खे एंटरटेन कयो, तव्हांखे एक्टिंग थी अचे त माण्हुनि खे एंटरटेन कयो, स्वार्थी भावना सां न भई मूंखे पैसो खपे। पोइ उन में दुख आहिनि। हीउ छाजे लाइ थो ॿुधाए, तव्हां विसरी वियो पहिरियों छा छा थियो आहे चौथी अध्याय में, ऐं तंहिंखां बि पहिरियों। त इन करे रोज़ु अभ्यास खपे हिन जो, तॾहिं सत्संग जो लाभ थींदो। ख़ाली श्लोक रटण सां इन जो लाभ न थींदो आहे। इन जी माना असांखे ख़बर खपे। तव्हां चवंदो ओम नमः शिवाय, ओम भई लखो दफ़ो थी वियो, हाणे 10 लख थी विया, हाणे करोड़ दफ़ा थी, इन सां कोई फ़ाइदो न थींदो। पर जंहिं ॾींहुं तव्हांखे इन जो मतिलबु सम्झ में ईंदो, तंहिं ॾींहुं अखियूं खुलंदियूं। छा थो चवां मां, छो थो चवां? तीअं हिन हर एक श्लोकनि में एॾो गहरो मतिलबु आहे। असां हिकु हिकु श्लोक हिकु हिकु कलाकु कंदासीं, पूरो न पवंदो। त इन करे रोज़ पहिरियों छा थी वियो, इन जी लिंक आहे त हीउ श्लोक बि जल्दी सम्झ में ईंदो। पर नंढी ॻाल्हि ॿुधाई अथई, हिन संसार में तव्हांखे कामयाबी फटाफट मिली वेंदी। तव्हां चिंता न कयो, ख़ाली पंहिंजी कोशिशि कंदा रहो, पंहिंजो यजन कंदा रहो। जेतिरो थी सघे ओतिरो संसार खे ॾियो। ज़रूरी न आहे त तव्हां पैसा ई ॾियो, ज़रूरी न आहे। तव्हांजे घर में कचिरो पियो आहे, तव्हांखे न खपे, न रखो, ॾेई छॾियो। नई ड्रेस वठी आयो, पुराणी ॾेई छॾियो। कंहिंखे सलाह कोई पुछणु अचे, ॾेई छॾियो। रखो न, ज्ञान आहे तव्हां वटि, ॾेई छॾियो। ॾींदा रहो। सभिनी खां वॾो कर्म यज्ञ अथव ज्ञान वठणु। जेको पाण खे सुधारींदो उहो सभिनी खां सुखी थींदो। इन में चौथे अध्याय में ईंदो 4 यज्ञ ॿुधाया अथई। द्रव्य यज्ञ माना तव्हां पैसो ॾियो, तपो यज्ञ माना पंहिंजे शरीर सां कंहिंखे मदद कयो, योग यज्ञ मन सां बुद्धीअ सां महिनत कयो। सभिनी खां वॾो आहे, माना हीउ ॾियणु आहे न, त हीउ चए थो ज्ञान वठणु, इहो सभिनी खां वॾो यज्ञ आहे, वॾो कर्म आहे। त कॉन्ट्रीब्यूट असांखे करिणो आहे, इहा कंपल्शन आहे। तव्हां हिन बहाने सां कयो या हुन बहाने सां, या त पाण कयो या त पोइ तव्हांखे करिणो पवंदो। पाण कंदव त सुखी रहंदव, करिणो पवंदो त दुखी रहंदव। हिसाब ते ॾियणो ई आहे, तव्हांखे सुखी रहणो आहे कि न दुखी रहणो आहे। बाक़ी तव्हांखे कामयाबी मिली वेंदी, उन जी काई चिंता न आहे। 13 चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य अकर्तारम् अव्ययम्। The fourfold caste was created by me according to the differentiation of gunas and action. Though I am its author, know me to be non-doer and immutable. गुणनि ऐं कर्मनि जे संबंध अनुसार रचम वर्ण 4। कर्म रहित आहियां अकर्ता, जगत जो मां आधार। वर्ण व्यवस्था असांजे धर्म में हिकु ॾाढी इम्पॉर्टेंट व्यवस्था आहे। ही ख़ाली सनातन धर्म में तव्हांखे मिलंदी, ॿियनि अंध बि आहिनि, पर लिखित रूप में ख़ाली असांजे धर्म में आहे, असांजे ग्रंथ में आहे।
पर इहा वर्ण व्यवस्था दुनिया में तव्हां काथे बि वञो, हिकदमि रिमोटेस्ट विलेज में वेंदो तॾहिं बि तव्हांखे मिलंदी। ऐं परमात्मा चए थो ही मां ठाहियो आहे, पर मूंखे हिन सां कोई लेन देन न आहे। मां अकर्ता आहियां। कर्ता माना जेको कंदो आहे, चए थो मां कयो आहे पर मां न कयो आहे। ही मुंहिंजी ठहियल सृष्टि आहे, ही कास्ट सिस्टम मां ठाही आहे, पर मुंहिंजो हिन सां कोई वास्तो न आहे। इहा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई अथई। ॿी ॻाल्हि ॿुधाई अथई त 4 वर्ण आहिनि, मुख्य 4 वर्ण आहिनि। ऐं टी ॻाल्हि ॿुधाई अथई, इहे वर्ण ठहंदा आहिनि गुण ऐं कर्मनि सां। चार वर्ण आहिनि, इहे ठहंदा आहिनि गुणनि ऐं कर्मनि सां। तव्हां कहिड़े घर में पैदा थियो, उनजो कोई वास्तो न आहे। ब्राह्मण जे घर में ब्राह्मण पैदा थींदो, इहा ग़लति धारणा आहे समाज में। डॉक्टर जे घर में डॉक्टर पैदा थींदो, इहा ग़लति धारणा आहे। शूद्र जे घर में ब्राह्मण पैदा थी सघंदो आहे, केतिरा ई उदाहरण आहिनि। ऐं चए थो मां हिन जी रचना कई आहे, माना ही डिवाइन आहे। तव्हां हिन खे डिस्कार्ड न कयो, हिन खे मञो, पर मूंखे दोष न ॾियो। तव्हां हिन जो इस्तेमालु कीअं था करणु चाहियो, उहो तव्हां ते आहे। त कहिड़ा वर्ण आहिनि उहे हिते न ॿुधाया अथई। ॿियनि ग्रंथनि में ॿुधाया अथई। पहिरियों वर्ण आहे ब्राह्मण, सिंधीअ में ॿांभण चवंदा आहिनि। ॿियो आहे क्षत्रिय, उनखे खत्री बि चवंदा आहिनि। टियों आहे वैश्य, व्यापारी माण्हू जेको बिज़नेस कंदो आहे, ट्रेड कंदो आहे। ऐं चौथों आहे शूद्र, जेको महिनत कंदो आहे। ब्राह्मण में स्वार्थ घटि हूंदो आहे, पर उनखे पढ़ाईअ में शौक़ु हूंदो आहे। हू ग्रंथनि जो पाठ कंदो आहे। पोइ इहा ग्रंथनि जी माना जेका बि पब्लिक आहे, उन्हनि जी भाषा में उन्हनि खे सम्झाईंदो आहे। इहो ब्राह्मण जो कमु आहे। उनखे काई लालच न आहे, मां घणी दक्षिणा ॾिनई तो, पेटी खोले ॾेखार, चेक घणे जो आहे मूंखे ॾेखार। उनखे काई लालच न आहे, स्वार्थ न आहे। पहिरें ज़माने में राजा जेके हूंदा हुआ, उहे सभिनी खां पहिरीं ड्यूटी उनजी, भई ब्राह्मणनि खे असां सुठे नमूने सां रखूं पंहिंजे राज्य में। उहा राजाउनि जी ड्यूटी हूंदी हुई। पोइ धीरे धीरे हुननि जी वैल्यू घटि थींदी वई। राजा ध्यानु ॾियणु बंदि कयो, त समाज में जेके वॾा माण्हू हुया, पैसे वारा हुया या पावर, उहे ब्राह्मणनि खे प्रोटेक्ट कंदा हुआ। उहे उन्हनि खे सभु सुविधा ॾींदा हुया, पैसो ॾींदा हुयनि। पर हाणे उहे बि नथा ॾियनि। माण्हू एतिरो स्वार्थी थी वियो आहे, जो निस्वार्थी कर्म खे सुञाणे ई नथो सघे। इन करे सच्चा ब्राह्मण समाज मां घटि थी विया आहिनि, क़रीबन क़रीबन ख़तमु थी विया आहिनि। कोई तव्हांखे सचो सन्यासी न मिलंदो जेको ख़ाली इहो सोचे त भई मां समाज खे हिन ग्रंथनि जो ट्रांसलेशन करे ॿुधायां। हाणे न मिलंदो। हाणे चवंदा मूंखे आश्रम खपे वॾो, बिल्डिंगियूं ठाहियां मां, मूंखे पैसा ॾियो, मां ही कॉन्फ्रेंस कंदुसि, मां हूअ कॉन्फ्रेंस कंदुसि, मां अमेरिका वेंदुसि, मां लंडन वेंदुसि, डेकोरेशन कयो, मुंहिंजी शूटिंग कयो। व्यापार थी वियो आहे। ब्राह्मण धीरे धीरे व्यापारी थी वियो आहे, वैश्य थी वियो आहे। ध्यानु न ॾींदो त हिकिड़ो ॾींहुं इहो बि शूद्र थी वेंदो। पोइ समाज जी रचना सॼी कोलैप्स थी वेंदी। त ब्राह्मण जो कमु आहे शास्त्रनि खे सम्झी करे, अभ्यास करे, उन ते रिसर्च करे, पोइ सवली भाषा में माण्हुनि खे सम्झाए। ऐं क्षत्रिय हूंदो आहे, इन में बि स्वार्थ घटि हूंदो आहे, पर इन में रजस हूंदो आहे। ही चाहींदो त मां कुझु कयां, मां समाज जो भलो कयां, मां हिननि खे रक्षा। ताक़त वारा हूंदा आहिनि क्षत्रिय। तव्हां ॾिसंदो सरदार न या राजपूत कीअं बीह रहंदा आहिनि, वॾियूं वॾियूं मुछूं। कंहिं गुंडई जी ताक़त ई न थींदी उते अचे गांव में।
पाण जवाबदारी पाण खणंदा आहिनि, कोई उन्हनि खे न चवंदो मां तोखे पैसो थो ॾियां तूं जवाबदारी खण, पाण जवाबदारी खणंदा आहिनि, उन्हनि में बि स्वार्थ न आहे, पर हुननि में शक्ति आहे ऐं इहो चाहींदा आहिनि त इहा शक्ति असां समाज जी भलाईअ वास्ते इस्तेमालु कयूं। टियों अथव वैश्य। वैश्य समाज खे सेवा ॾींदा आहिनि पर उनजो मुंहुं बदिलो वठंदा आहिनि। भाई तव्हांखे कहिड़ी कहिड़ी शइ खपे मां आणे थो ॾियांव, पर ही मूंखे हेतिरो मुंहुं बदिलो खपे, घटि या वधीक, उनजा मुंहुं बदिलो वठंदा। त ही बि एक्टिव आहिनि पर वेही करे कमाइण जी इन्हनि खे आइडिया हूंदी आहे। ऐं जंहिंखे इहे टई ॻाल्हियूं न ईंदियूं आहिनि पर महिनत करे सघंदा आहिनि, पोइ उन्हनि खे चइबो आहे शूद्र। पोइ उहे कारपेंटरी कंदा, कोई स्मिथी जो कमु कंदो, कोई साफ़ सफ़ाईअ जो कमु कंदो, कोई घर में अची तव्हांजे कमु कंदो, पर सेवा इहे बि ॾींदा आहिनि। ब्राह्मण ईअं सम्झो त असांजो मथो आहे, जिते असां सोचींदा आहियूं। क्षत्रिय असांजी छाती आहे, बाहू आहिनि। वैश्य असांजो पेट आहे, शूद्र असांजा पेर आहिनि। पर माण्हू छा ही शूद्र आहिनि, कटे फिटी करे, तव्हां पेर कटे फिटी कंदव? जंहिं पेर कटे फिटी कया उहो हली चली न सघंदो। के चवंदा आहिनि हे ब्राह्मणनि खे कढी छॾियोसि, ही ज्ञान असांखे न खपे, कढी छॾींदा आहिनि, ब्राह्मणनि खे मारे छॾींदा आहिनि। पोइ सॼो समाज कोलैप्स थी वेंदो आहे, सॼो हुननि जो राजपाट नष्ट थी वेंदो आहे। जॾहिं कोई तव्हां वटि सोचण वारो कोन्हे त उहो समाज कीअं हली सघंदो? इंसान न सोचींदो त कीअं हली सघंदो? सुठे नमूने सां सोचे सम्झी करे कदम खणंदो त कामयाबु थींदो। सोचींदो ई न, ऐं सभु चवनि था सिनेमा ते हलो, ही बि सिनेमा ते थो वञे। सभु चवनि था घुमणु हलो, ही बि घुमण थो वञे। सभु चवनि था खाओ मुफ़्त में थो मिले, हे बि खाए थो, केसि ताईं पेट फाटण ताईं। पर इंसान दुखी थींदो। तव्हांखे दिमाग़ ॾिनो आहे न परमात्मा, इन जो इस्तेमालु करिणो आहे असांखे। त 4 वर्ण आहिनि, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र। इहे पहिरियों ॿारनि खे पहिरें दर्जे में यादि कराईंदा हुया। हाणे इहा शिक्षा आहे ई कोन। असां हाणे तव्हांखे ABCD सेखारींदा, A फॉर एंड, B फॉर बैट। इन करे ही ज्ञान लुप्त थियो आहे। ऐं इंसान खे बि इंग्लिश खपे। ही संस्कृत चवंदा आहिनि पुराणी भाषा आहे। संस्कृत सॼी दुनिया मञियो आहे। जेके बि स्कॉलर्स आहिनि उन सभिनी चवनि था संस्कृत जहिड़ी भाषा न पैदा थी आहे, न पैदा थींदी। सॼो ज्ञान संस्कृत जे आधार ते ई आहे। ही संस्कृत न हुजे त ही श्लोक ई न ठहे, ही श्लोक ई न ठहे त ही मतिलबु ई न निकिरे हुन मां। इहा हिकु भाषा जी ब्यूटी आहे। जीअं असांजी सिंधी भाषा आहे, सिंधीअ जी जेका ब्यूटी आहे ॿियनि भाषाउनि में कोन्हे। इन करे सिंधी माण्हू काई बि भाषा सिखी सघंदो, ॿिया माण्हू सिंधी न सिखी सघंदा। कोई अंग्रेज सिंधी न ॻाल्हाए सघंदो, पर सिंधी 3 महीने में अनपढ़ सिंधी वेंदा आहिनि फॉरेन, फटाफट इंग्लिश ॻाल्हाईंदा आहिनि। 6 महीने में अमेरिकन एक्सेंट ईंदो अथनि। हिते ईंदा ख़बर ई न पए भई अंग्रेज आहे कि न इंडियन आहे, ख़बर ई न पए। सवलियूं भाषाऊं, हुननि में कुझु आहे ई कोन, सॼी चरियाप भरियल आहे हुन में। उहो सिखणु ॾाढो सवलो आहे। हिन में ज्ञान आहे। ख़ाली तव्हां सिंधी जेके चवणियूं आहिनि, जेके इडियम्स आहिनि, उहे बि असां यादि कयूं त केतिरो ज्ञान हुन में भरियल आहे। हर क़दमनि में ज्ञान भरियल आहे। इंसान ॿाहिरि निकिरंदो उते मूर्ति काई न काई भॻवान जी ॾिसंदो, घर में ईंदो उते काई न काई भॻवान जी मूर्ति ॾिसंदो। त उन जा वीचार हमेशह शुद्ध रहंदा आहिनि, साफ़ रहंदा आहिनि। अच्छा, ठहंदा कीअं आहिनि इहे 4 वर्ण? वर्ण माना जंहिंजो वर्णन थींदो आहे। तव्हां मूंखे ॾिसंदव, मां छा थो ॻाल्हायां, मां कहिड़ो कमु थो कयां, पोइ उन जो वर्ण चवंदो हा हिन जो वर्ण ही आहे, वर्णन थींदो। बाक़ी बाय बर्थ
भाई तव्हां कहिड़े घर में पैदा थियो इन करे तव्हां उहो आहियो, ईअं न. कास्ट सिस्टम इज़ बेस्ड ऑन गुनास एंड एक्शन, नॉट ऑन बर्थ. ऐं क्लियर कट लिखियो अथई इहे. ऐं दिस इज़ डिविजन ऑफ लेबर. समाज में हिकु क्लास हूंदो आहे जो कमु हूंदो आहे सोचण जो. प्लानिंग कमीशन हूंदी हर देश में. प्लानिंग कमीशन जो बि छा कमु आहे? सोचे सम्झी हिकु प्लान ठाहिणु. तंहिंखां पोइ पॉलिसी डिसीजन करण वारी हिकु संस्था हूंदी. तंहिंखां पोइ उनजो एग्ज़िक्यूशन करण वारी संस्था हूंदी. ऐं उनजो असरु हिकदमि बॉटम ते थींदो. शूद्रनि जी संख्या वधीक हूंदी आहे. जीअं तव्हां मथे मथे वेंदव संख्या घटिजंदी वेंदी. त ब्राह्मण समाज में घटि हूंदा आहिनि, पर हिकिड़ो बि हुजे सही इंसान जेको सोचे सम्झी क़दम खणे, उहो सॼे समाज खे, सॼे देश खे, सॼी दुनिया खे मटाए सघंदो आहे. ज्ञान में एतिरी शक्ति आहे. त असांजा गुण कहिड़ा आहिनि? 3 गुण असां अभ्यास कयो आहे: सत्व, रजस, तमस. जंहिंमें सत्व वधीक आहे उहो ब्राह्मण आहे. जंहिंमें थोरो सत्व वधीक रजस ऐं उहो आहे क्षत्रिय. जंहिंमें रजस आहे उहो आहे वैश्य. जंहिंमें तमस वधीक आहे उहो आहे शूद्र. त असांजा गुण ऐं असांजा कर्म असांजी जात खे ठाहींदा आहिनि. उल्टो न आहे. भाई मां ब्राह्मण जे घर पैदा थियुमि इन करे मां, प्रोफेशन ठीकु आहे, बिज़नेस ठीकु आहे. पोइ इहे ब्राह्मण छा कंदा आहिनि? ईंदा आहिनि, मंत्र यादि करे ईंदा आहिनि. उन्हनि खे मतिलबु कुझु ख़बर न आहे. मंत्र चवंदा, हाणे चवंदा हिते हेतिरे पैसा विझ, हाणे हिते हेतिरा पैसा विझ, हिते हेतिरा पैसा विझ, हेतिरी दक्षिणा ॾे, लोटो ॾे, ही ॾे, हो ॾे, वठी करे खणी वेंदा आहिनि. इहे प्रोफेशनल ब्राह्मण आहिनि. इहे सचा ब्राह्मण न आहिनि. ब्राह्मण जे घर पैदा थिया, पीउ उन्हनि खे कुझु सिख्या ॾिनी, भई ॿियो कुझु न त तूं कमाए त खाईंदे. या नंढा कोर्सेस करे ईंदा आहिनि. 3 महीने जो कोर्स, 6 महीने जो कोर्स करे ईंदा आहिनि. पर उन में उहे गुण आहिनि छा? गुणनि ते असांजी कास्ट ठहंदी. कास्ट ते गुण न ठहंदा. मां सुठो बिज़नेस करे सघंदुसि त मां क्षत्रिय आहियां, वैश्य आहियां. बिज़नेस मूंखे अचे ई नथो त मां वैश्य घर में पैदा थियुसि त थोरो ई वैश्य थींदुसि. पर असांखे कुझु न कुझु विरासत में मिलंदो आहे. जीअं माउ पीउ ऐं ॿार जेको पैदा थींदो आहे उन में गुणनि जो मिलाप थींदो आहे. छाकाणि ॿार पैदा थियण खां पहिरियों हुन जा गुण छा आहिनि, उन जी वासनाऊं छा आहिनि, इन ते माउ पीउ जो सिलेक्शन थींदो आहे. पोइ उन घर में ॿारु पैदा थींदो आहे. पोइ हाणे थी सघे थो डॉक्टर जे घर में ॿारु पैदा थियो त उनखे डॉक्टरी पढ़ण जो शौक़ु हुजे. इहे चांसिस आहिनि, पर ज़रूरी न आहे. असां कंपल्शन था कयूं. न, हॉस्पिटल असांजी तयारु आहे, तूं डॉक्टर थी. मुंहिंजी फैक्ट्री तयारु आहे, तूं इंजीनियर थी. पर हुननि जा गुण कहिड़ा आहिनि उहे बि त सोचो. त गुणनि जे हिसाब सां कास्ट ठहंदी, कास्ट जे हिसाब सां गुण न ठहंदा. त 4 कास्ट आहिनि, 4 वर्ण आहिनि. ये यादि करे रखो: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. 3 गुण आहिनि: सत्व, रजस, तमस. 3 गुणनि मां 4 जातियूं ठहंदियूं आहिनि, परम्यूटेशन ऐं कॉम्बिनेशन करे. ऐं इहा व्यवस्था दुनिया में हर कुंड में तव्हांखे मिलंदी. थिंकर क्लास मिलंदो, प्रोटेक्ट करण वारो क्लास मिलंदो, ट्रेड करण वारो क्लास मिलंदो, ऐं लेबर ॾियण वारो क्लास मिलंदो. ही ख़ाली संस्कृत में ॿुधायो अथई त असां हुनखे डिस्कार्ड था कयूं. इंग्लिश में ॿुधाईंदासीं त पोइ हा ही त आहे. पर ही जॾहिं परमात्मा ठाहियो आहे त हर कंदा आहे.
अमेरिका में इहा ई सिस्टम आहे, चाइना में बि इहा ई सिस्टम आहे, जापान में बि इहा ई सिस्टम आहे, इंडिया में बि इहा ई सिस्टम आहे। इन में कोई नओं न आहे। ही जीअं समाज ठहंदो आहे त हीअ रचना इनबिल्ट आहे उन में। इन करे चए थो मां ठाहियो। मां ठाहियो माना हाणे कृष्ण भॻवानु थोरी अची अॼु जी कास्ट सिस्टम ठाहींदो, पर सिस्टम ई ईअं आहे। जॾहिं इहे संसार ठहंदो आहे त इन संसार में प्रपोर्शनेटली माण्हू इंटेलेक्चुअल क्लास जेको हूंदो आहे उन जी संख्या घटि हूंदी आहे, पर उन जो योगदान वॾो हूंदो आहे। जीअं जीअं तव्हां हेठि वेंदव संख्या वधंदी वेंदी, पर चारई ज़रूरी आहिनि ऐं चइनिनि जो महत्व आहे। ईअं न आहे त इंटेलेक्चुअल वारा ख़ाली सुठा आहिनि ॿिया ख़राबु आहिनि, ईअं न थींदो। समाज खे सभिनीनि जी ज़रूरत आहे ऐं जॾहिं सभु मिलाए करे हलंदा तॾहिं उहो समाज सुखी थींदो। पहिरियों इंडिविजुअल वास्ते ॿुधायईं, हाणे समाज वास्ते थो ॿुधाए। ही कास्ट सिस्टम चए थो मां ठाही आहे, माना तव्हां इन जो रिस्पेक्ट कयो। पर असांजे देश में हिन कास्ट सिस्टम जेका ब्लेसिंग हुई उहा कर्स थी वई आहे। हिन खे एक्सप्लॉइट कयो अथऊं माण्हुनि पंहिंजे स्वार्थ वास्ते। भई तूं शूद्र आहे, तूं असांजे मंदर में न ईंदे। अरे इंसान आहे, हेॾे परमात्मा आहे, हेॾे इंसान आहे, जंहिं तोखे ठाहियो उनखे बि त उन ई ठाहियो। त इहा ग़लति ॻाल्हि आहे ॾाढी। इन जे करे समाज में झगड़ा था थियनि, दंगा था थियनि, मर्डर था थियनि, देश जो देश मटिजी थो वञे। उहो हिन जो प्रयोजन न हुयो। ही इंसान पंहिंजे स्वार्थ वास्ते हिन जो ग़लति इस्तेमालु कयो आहे। पर असांखे उहो पासो न आहे ॾिसणो, उहो असांजो सब्जेक्ट न आहे। असांखे ख़ाली सम्झी वठिणो आहे त भई हिन समाज जी रचना कीअं थींदी आहे, देश जी रचना कीअं थींदी आहे। त हिन में 4 क्लासिस हूंदा आहिनि जेके गुणनि ते आधारित आहिनि। गुण जहिड़ा हूंदा ओहिड़ी असांजी जात थींदी। न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहाः इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते। Actions do not tempt me, nor have I a desire for fruit of action. He who knows me thus is not bound by action. नथो लेप मूं ते लॻे कर्म जो, फल इच्छा खां आऊं रहां थो परे। इन रीत जो ई मूंखे थो पछाणे, कंदे कर्म सो कीन बंधन अड़े। हाणे हिते ॾाढी सवली व्याख्या कई अथई। भई मूंखे ॾिसो, ख़ाली मूंखे सुञाणो, तव्हां कर्म जे बंधन मां मुक्त थी वेंदव। भई मूंखे फल जी काई इच्छा न आहे, पर मां कर्म कयां थो। मूंखे कोई कर्म करणो न आहे, पर मां कर्म कयां थो। इहो तव्हां सुञाणे वठो, पोइ तव्हांखे कर्म बंधन मां मुक्ति मिली वेंदी। कॉपी कयो, तव्हां नथा सम्झी सघो, कॉपी कयो मूंखे। हाणे इहो श्लोक सम्झण जे लाइ असांखे कर्म छा आहे, कर्म बंधन छा आहे, कर्म फल छा आहे, कर्म जी इच्छा छा आहे, इहे सभु ॻाल्हियूं सोचणियूं। असां ऑलरेडी इन ते चर्चा कई आहे, वधीक असां डेप्थ में हाणे न वेंदासीं। पर असां ॾिठो कर्म असांखे करिणो पवंदो ई पवंदो। तव्हां हिकु सेकंड बि बग़ैर कर्म जे न रही सघंदो। जंहिं कर्म करणु छॾे ॾिनो माना उहो ख़लास थी वियो, उहो मरी वियो हिते। त कर्म त करिणो आहे, पर जीअं इंसान कर्म कंदो उते जो उते कर्म जे बंधन में फासी थो वए। हीअ संसार जी रीत आहे। मां कयो, मुंहिंजी ॾाढी इच्छा हुई, हाणे पूरी थी।
मूंखे ही खपे इन करे तो मां कयां, मूंखे पैसो खपे, हिते पैसो न आहे इंडिया में, मां वञा थो न्यूज़ीलैंड, हिते पैसो न आहे, मां वञा थो अमेरिका। तव्हां सोचींदव, पर सोचो, हिकु दफ़ो तव्हां इहो डिसीजन खयो त तव्हां उन बंधन में फासी पियो, पोइ उते जेको बि आहे, पोइ उते बर्फ़ किरंदी त उहा तव्हांखे सहणी पवंदी, उते गर्मी थींदी त उहा बि सहणी पवंदी, पोइ तव्हां न चई सघंदव हिते हीअं आहे हुते हूअं आहे। त कर्म कंदव, कर्म जे बंधन में फासंदव, ही संसार जी रीत आहे। पर तव्हांखे कर्म जे बंधन में फासणो न आहे। माना कर्म असां कयूं, असांखे उन मां ख़ाली सुख जी प्राप्ति थिए, दुख जी प्राप्ति न थिए। त इन जे लाइ असांखे कृष्ण भॻवान वांगुरु कर्म करणो पवंदो। हाणे कृष्ण भॻवान पंहिंजी द्वारका छॾे करे हस्तिनापुर छो आयो? कहिड़ी ज़रूरत पई हुयसि? कुझु हुनजो स्वार्थ हुयो, भई मूंखे कुझु मिलंदो, मुंहिंजो नालो थींदो? कंहिं हुनखे घुरायो? पर ॾिठई हिते धर्म ते हलण वारा माण्हू आहिनि ऐं अधर्म वधी वियो आहे। यदि अधर्म खे ईअं ई असां वधण ॾींदासीं त इंसान दुखनि जे खाईअ में किरी पवंदो। त हलो हिननि खे बचायूं। इन में कोई स्वार्थ न आहे, सिर्फ़ धर्म जे वास्ते। पंहिंजी द्वारका एॾो मस्त द्वारका ठहियल हुयसि, 100% सात्विक, कोई टेंशन न। बलराम हुयुसि राजपाठ करण, हिनखे त कुझु हुयो ई कोन। पर उहो छॾे करे हस्तिनापुर आयो आहे। पोइ पांडवनि खे सम्झायो अथई, कौरवनि खे सम्झायो अथई, भीष्म खे सम्झायो अथई, द्रोण खे सम्झायो अथई, सभिनी खे सही राह ॾेखारी अथई। कोई स्वार्थ न आहे, इन करे उनखे कोई बंधन न आहे। न उनखे इहो कुझु करिणो हुयो, न ई उनखे कुझु खपंदो हुयो। हो टोटली सभिनी बंधननि खां मुक्त आहे। त असांखे बि सभिनी बंधननि मां मुक्त थियण वास्ते उनखे कॉपी करणी आहे। असांखे छा आहे करिणो? पंहिंजा कर्म कंदा रहूं, पंहिंजी ड्यूटी कंदा रहूं। छाजे लाइ इहो अहंकार विच में मां थो कयां, मां थो कयां, मां थो कयां? मां कयो इन करे मां घर हलायां थी, इन करे घर हले थो, न त तव्हांजो घर डावाडोल थी वञे। मां थो कमायां इन करे घर हले थो, न त तुंहिंजो घर खे केरु पुछंदो? हर कंहिं वक़्तु मां विच में आहे ई आहे। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे 10 दफ़ा इंसान मां चई वेंदो आहे, उनखे पतो बि न पवंदो आहे। अरे भाई तूं 10 दफ़ा मां चयो ई न, मां इस्तेमालु ई न कंदो आहियां। 10 दफ़ा त हाणे तो मुंहिंजे साम्हूं चयो आहे। रिकॉर्ड करे ॾिसो मां छा थो ॻाल्हायां, इहो रिकॉर्ड करे रखो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। ही स्वार्थ विच में अची वेंदो आहे इंसान जो। इन करे हिते अलर्टनेस खपे। जिते इहा मां अची वई, दुख जी शुरूआत थी वई, इहो रियलाइज़ेशन पोइ थो थिए। पोइ इंसान चए थो मां दुखी छो थियुसि? दोष भॻवान खे ॾींदो, कंहिंखे बि तव्हां दोष ॾियो, तव्हांखे उहो अनुभव मां वञिणो ई पवंदो। भॻवान कुझु बि न कंदो आहे। Actions do not tempt me, nor I have a desire for the fruit of action. तंहिंजी माना हू कुझु करे ई नथो, करण जी इच्छा न आहे, माना करे नथो। कर्म उहो थींदो आहे जेका इच्छा हुजे। मूंखे कुझु खपे, मूंखे कुझु फल मिले हिन मां। जॾहिं इहा इच्छा ई न आहे त उनखे कर्म न चइबो आहे, उनखे अकर्म चइबो आहे। त
असांखे छा आहे, कर्म करणो आहे, ख़ाली इच्छा न आहे रखणी। पोइ उन कर्म मां असांखे शांती मिलंदी। सारी दुनिया चवंदी आहे तव्हां शांत थी वञो, शांत, तव्हांजे लाइ मां प्रार्थना थो कयां। असांखे लॻंदो वाह वाह, छा त गुरू आहे असांजे लाइ प्रार्थना थो करे। तव्हां खिलंदा रहो, मुस्कुंदा रहो, मां तव्हांजे लाइ प्रार्थना थो कयां। बिन प्रार्थना सां कुझु बि कोन थींदो। मां प्रार्थना थो कयां तव्हां सभिनी जी सिहत ठही वञे, तव्हां हिकदमि मस्तु बॉडी तव्हांजी हिकदमि स्लिम एंड ट्रिम ताक़त वारी थी वञे। मुंहिंजे प्रार्थना करण सां तव्हांजे बॉडीअ में कोई फ़र्क़ु न पवंदो। हर कंहिंखे पंहिंजी महिनत करणी पवंदी। पंहिंजो शरीर पाण संभालणो आहे। तीअं पंहिंजे मन जी शांती पाण प्राप्त कंदी आहे। मां तव्हांजे वास्ते प्रार्थना कोन करे सघंदुसि, मां तव्हांखे राह ॾेखारे सघंदुसि, पर परमात्मा खे चवंदो हिन खे शांती ॾे। परमात्मा चवंदो मां तुंहिंजो नौकर आहियां। तूं चाहींदे हिन खे शांती ॾे, हुन खे शांती ॾे। शांती आहे छा? तव्हां हिन सभिनी गुरुनि खां पुछो शांती आहे छा? जॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी शांती आहे छा, त शांती प्राप्त थींदी। कंहिंखे ख़बर ई न आहे शांती छा आहे। सभु चवंदा आहिनि शांत थी वञो, शांत थी वञो। पोइ के घर छॾे वेंदा आहिनि, के हिमालय में वेंदा आहिनि, के ॿाहिरि ॿिए देश में हली वेंदा आहिनि, भई उते शांती मिलंदी। पर देश छॾण सां शांती कोन मिलंदी। के दरियूं दर बंदि कंदा आहिनि, में आवाज़ न अचे, शांती मिले, असां शांतीअ में वियो, तव्हांखे शांती कोन मिलंदी। पहिरियों इहो सोचो शांती आहे छा। पहिरियों इहो सोचो सिहत आहे छा। जेसिताईं इहा ख़बर न आहे, पहिरियों इहो सोचो भई असां खिलऊं कीअं। चवण त ॾाढो सवलो आहे, खिलंदा रहो, खिलंदा रहो। पर जोक ॿुधाइण सां खिलण, उहो कोई खिलण थोरी आहे, उहो त आर्टिफिशियल आहे। इट इज़ डिपेंडेंट। एनी हैप्पीनेस दैट इज़ डिपेंडेंट इज़ आर्टिफिशियल हैप्पीनेस। मां तव्हांखे जोक ॿुधाईंदव, तव्हां खिलंदव, सॼो अधु कलाकु मां जोक ॿुधाईंदोमांव, तव्हां खिलंदव, पर अधु कलाकु, पोइ ज्ञान रहिजी वियो पासे में, ख़ाली टाइम पास। इनखे खिलण न चइबो आहे। इहो डिपेंडेंट आहे। भई कोई जोक ॿुधाई इन करे तो मां खिलां, पर असांखे बग़ैर जोक जो खिलणो आहे। इहो अंदरूं अनुभव आहे। इन करे असांखे इहो डिफाइन करणो पवंदो भई शांती आहे छा, सिहत आहे छा। ही सभु जेके फॉर्मूला ॾिना अथई, इहे इन जे वास्ते, असांजे कामयाबी वास्ते ई। कामयाबीअ में बि शांती बि अची वई, सिहत बि अची वई। क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धि भवति कर्मजा। ऐं इहो पॉसिबल आहे। क्षिप्रम, क्विकली पॉसिबल आहे। ही एश्योरेंस थो ॾिए असांखे। जॾहिं पाण थो चए, तंहिंजी माना असांखे उहो मञणो पवंदो। हू छो चए? हुनखे छा ॿिया कम कोन हुया छा? असांजे भलाईअ लाइ ॿुधायो अथई। एतिरो त असांखे उन ते विश्वास रखणो पवंदो। असांजो विश्वास न आहे त पोइ तव्हां सत्संग छॾे ॾियो। ही टाइम पास आहे। पोइ अजायो तंहिंखां टीवी ॾिसो, मोबाइल ते खेॾो। पहिरियों त असांखे उन ते विश्वास खपे। भई कृष्ण भॻवानु पाण थो चए, तंहिंजी माना हिन में कुझु त माना आहे। त असां सोचियूं, घटि में घटि सोचियूं। इन करे रोज़ सत्संग खपे, डेली, सुबुह शाम। उहो बि ख़ाली एतिरो बि कयो इंसान, भले न सम्झ में अचे तव्हांखे ॻाल्हि, नो प्रॉब्लम। हिकिड़ो ॾींहुं हुन जी महिर ज़रूरु थींदी। असां यदि ईमानदार आहियूं त पोइ हुनखे कमु करणो ई पवंदो। हू ॿधल आहे असां सां, पर असां कोशिशि न कंदासीं, चवंदासीं हू करे, उहो न कंदो। न माम कर्माणि लिम्पंती न मे कर्म फले स्पृहा। ॾिस, मूंखे कोई बंधन ई कोन्हे, मूंखे कोई फल न खपे।
इति माम यो विजानाति कर्म भीर्न स बध्यते। जेको, ईअं नथो चए ब्राह्मण हुजे, क्षत्रिय हुजे, शूद्र, ईअं नथो चए, जेको भले शूद्र हुजे। इन करे असां वटि चमार बि संत थी विया आहिनि, कुम्हार बि संत थी विया आहिनि, जेके खेतीअ में कमु कंदा आहिनि उहे बि संत थी विया आहिनि, प्रोस्टिट्यूशन बि संत थी विया आहिनि। हिन देश जी इहा ब्यूटी आहे। तव्हां शूद्र आहियो, वैश्य आहियो, क्षत्रिय आहियो, ब्राह्मण आहियो, हिन में सभु इक्वल आहिनि। तव्हां हिन खे सुञातो, काम तमामु। ॿियो ॿिए दफ़े